नाज़रीन, मीरपुर बठोरो में सिंधी न्याणियुनि जे क़त्लेआम ख़िलाफ़ सिंधी ॿार तहरीक ऐं शागिर्द तहरीक पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था करीमदास चांडियो जी हीअ रिपोर्ट। जी नज़र, सिंध में बेगुनाह न्याणियुनि जो क़त्लेआम उनमें कुछ ॾींहं अॻु जेका ताहिरा कांदड़ो ऐं वज़ीरा छछर जो जेको क़त्ल थियो आहे, उन खां अलावा केतिरियूं न्याणियूं क़त्ल थी चुकियूं आहिनि, उन सां इंसाफ़ न थियो आहे। उन ते अवामी तहरीक महाज़ जे सिंधी ॿार तहरीक ऐं शागिर्द तहरीक पारां प्रेस क्लब सूफ़ी शाइनात जे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। असां उन अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सुजाग ॿार तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक ऐं अवामी तहरीक जे तरफ़ां जेको सिंध में न्याणियुनि जे क़त्ल जी हिकिड़े तमामु घणे वक़्त खां वठी शुरूआत कई वई आहे। इहा हिकिड़ी मुनज़म साज़िश ऐं मुनज़म रथाबंदी सां इहो अमल दोहरायो पियो वञे। जागीरदारी सिस्टम ऐं हीअ वॾेरको जेको सिस्टम आहे, हिन वॾेरके समाज खे हथी ॾियण जे लाइ असांजे औरतुनि खे बाक़ाइदे हिकिड़ी रथाबंदी सां क़त्ल करे उन्हनि खे तइलीम ऐं ॿियनि हुननि जो जेको ज़रूरी सहूलतूं आहिनि उन्हनि खां परे रखण जे लाइ असीं हिकु औरत जे क़त्ल खे इंसानियत जो क़त्ल सम्झूं था ऐं पूरे समाज जो क़त्ल सम्झूं था। हिन पदरशाही मर्दाने समाज में जेके मर्द हज़रात आहिनि उहे औरत जो को बि क़दुरु नथा कनि, पर मर्द त नथा कनि, पर जेका असांजी सरकार आहे, जंहिंखे असीं वोट ॾियूं था, उहा असांजे हक़नि जी मुहाफ़िज़ आहे। उहो जंहिं बि औरत सां ज़ुल्म थिए थो उनजे लाइ का बि रद्द अमल ॾियण लाइ तयारु कोन्हे। असीं सुजाग ॿार तहरीक जी तरफ़ां अॼु हीअ एहतिजाज करे रहिया आहियूं। सुजाग ॿार तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक ऐं अवामी तहरीक तरफ़ां असीं मुतालबो था करियूं त जेका रोज़मर्रा जो सिंधी न्याणियुनि सां बेगुनाह जेका ज़ुल्म थिए पियो, जेका ॾाढ ऐं जबर थिए पियो, उनखे कुसियो वञे पियो, उनखे कुठियो वञे पियो। ही एहतजाज, अनोखो एहतजाज करे ही प्ले कार्ड खणी असीं एहतजाज कयो आहे। असीं पुरज़ोर अपील था कयूं त सिंध अंदरि जेके न्याणियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, जेको क़त्ल थी रहियो आहे, उन्हनि न्याणियुनि जे क़त्ल ख़िलाफ़ असीं अॼु खड़ा थिया आहियूं। ऐं जेकर सिंधी क़ौम जंहिंखे तकलीफ़ कयो आहे, जेका औरत सिंधी क़ौम ऐं सिंधी माण्हुनि खे जेको आहे सो असांखे जनमु ॾिनो आहे, उहा आहे औरत सां जेकर ज़ुल्म थो थिए त पूरे समाज सां ज़ुल्म थो थिए। अवामी तहरीक जे महाजन सुजाग ॿार तहरीक ऐं सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां कयो पियो वञे, जेको सिंध में न्याणियुनि जो क़त्लेआम थी रहियो आहे, जंहिंमें ताज़ो ताहिरा कांदड़ो, वज़ीरा छछर, गुल ज़मीरा मिसण ऐं अलाहनो पली जो क़त्ल कया विया आहिनि। पर रोज़ बरोज़ इहो सिलसिलो क़त्लनि जो जारी रहंदो रहे थो। उन ते छो असांजी इंतिज़ामिया, असांजा MPA MNA, सिंध गवर्नमेंट छो चुप आहिनि, कोर्टूं छो चुप आहिनि। असीं मुतालबो था करियूं त सिंध हाई कोर्ट जेको आहे सो हिन जो सो मोटो नोटिस वठे। ही रोज़ मारामारी, न्याणियुनि जो क़त्लेआम ऐं बेगुनाह न्याणियूं क़त्ल थींदड़, कॾहिं का माउ क़त्ल थी थिए, कॾहिं का भेण थी क़त्ल थिए, त कॾहिं का घरवारी क़त्ल थी थिए। हिकिड़ी दुनिया जी औरत काइनात जी हुस्ना की आहे, तंहिंखे अगरि असीं तबाही बर्बाद पिया करियूं, ही सॼो इंसानियत जो क़त्लेआम आहे, इंसानियत जी तबाही आहे। ऐं हिन धरती ते हिकिड़ो वॾो ॾोह आहे। असां सिंधी शागिर्द तहरीक ऐं सुजाग ॿार तहरीक तरफ़ां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त वज़ीरा छछर ऐं ताहिरा कांदड़ो जे कातिलनि खे सरेआम फांसी ते टंगियो वञे, उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जी नाज़रीन, अॻवान जा तव्हां वीचार ॿुधा। हुनजो मुतालबो आहे त जेके सिंध में बेगुनाह न्याणियुनि जो क़त्लेआम उहो बंदि कयो वञे। जेके उन्हनि जे ताहिरा कांदड़ो आहे या जेके ॿियूं न्याणियूं क़त्ल थियूं आहिनि, उन जेके कातिल सरिया घुमी रहिया आहिनि, उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानूननि जे कटड़े में आणे फांसी ते लटकायो वञे। कैमरामैन इंतज़ार खटी सां गॾु करीमदास चांडियो, मेहरान TV न्यूज़, मीरपुर बठोरो।